एक सियाणो माण्हू पंहिंजी झूपड़ीअ में वेठो हो। झूपड़ीअ में अकेलो हुयो त ॻोठ जा समूरा माण्हू हुन खां मशवरो वठण ईंदा हुआ। हू सभिनी जा फ़ैसिला समझदारी ऐं अक़ुल सां कंदो हो। टे भाइर हुन वटि हिकिड़े ॾींहुं आया। शाम जो वक़्तु हो ऐं हू अकेलो चांहि पी रहियो हुयो त हू भाइर अची हुन जे भरिसां वेही रहिया। उन्हनि अची हिन खे चयो त असांजो जेको चोथों भाउ आहे उहो असां सां गॾु कमु नथो करे। असांखे हिकिड़ो बाग़ आहे, बाग़ जी सार संभाल असां समूरा गॾिजी लहंदा आहियूं। ऐं जॾहिं फ़सुलु लथो आहे त हू थो चए त मां अकेलो ई फ़सुलु समूरो खणंदुसि। बाग़ जी सार संभाल असां समूरा गॾिजी लहंदा आहियूं। ऐं जॾहिं फ़सुलु लथो आहे त हू थो चए त मां अकेलो ई फ़सुलु समूरो खणंदुसि। उन सियाणे माण्हू हुननि जी ॻाल्हि गौर सां ॿुधी। गौर सां ॿुधण खां पोइ हुन नियापो मोकिलियो उन नौजवान खे वठी अचो। जॾहिं उहो नौजवान उन पोड़े माण्हू वटि पहुतो त उनखे विहारियो वियो ऐं उन सां कचहरी कई। जॾहिं हुन चयो त मां अकेलो ई सभु कुझु संभाले सघां थो ऐं मां ॿूटनि जी ख़िदमत करे सघां थो, उन्हनि खे वॾो करे सघां थो, त उन सियाणे माण्हूअ हुनखे चयो सुबुह तव्हां मूंसां बाग़ में मिलिजो। ॿियो ॾींहुं थियो, सिजु उभरी आयो हुयो त उहो नौजवान जेके टे मदद लाइ आया हुया उहे ऐं उनजो चोथों भाउ आया। बुज़ुर्ग हिननि खे चयो त तव्हां हिन वण तां ही ॿूटा जेको हुयो उन तां फ्रूट पटियो ऐं हुनजे अकेले भाउ खे चई तव्हां बि हिन तां फ्रूट पटियो। त हुन टिनी छा कयो त वेझो वेझो वारा ॿूटे मां मेवो पटे ऐं उन खां पोइ हिननि वरी हिक ॿिए जे मथां चढ़ी करे समूरो वणु ख़ाली करे छॾियो ऐं जेको हिकिड़ो भाउ हुयो उहो बसि हेठों हिसे मां कुझु ॿूटा मेवो पटे ऐं वेही रहियो। त हुन चयो त ॾिस तूं अकेलो आहे त तूं एतिरी शइ कामयाबीअ सां नथो हासिलु करे सघें जेतिरो तव्हां गॾिजी करे भाइर पाण में हासिलु करे सघो था। तंहिंजे करे तव्हांखे उन लाइ तो ते इहो लाज़िम आहे त पंहिंजे भाइरनि सां गॾिजी कमु कर त जीअं इहे समूरो फ्रूट तव्हां मार्केट ताईं पहुचायो ऐं उन मां कुझु न कुझु हासिलु करे सघो।